पुट अज मानी कान पचाई थी चुल्ह विसामेला छो काठियूं नाहिनि छा? बाबा इन घर जो चुल्ह काठियूं न बालाज खान जे जिस्म जी हड्डियूं बारंदियूं। पुट इहो न सोच, तू पंहिंजे घर ॾांहुं ध्यानु ॾे। मां भले पंहिंजो अंदर साणियां ऐं उहो भले घुमंदो वते। पुट अलाह कंदो त सभु कुझु ठीकु थी वेंदो ऐं मुंहिंजो रब कंदो त पंहिंजी सोभ थींदी। बाबा सोभ ते कामयाबी थिए या नाकामी, पर मुंहिंजो मुरीद त वापसि कोन ईंदो। मुंहिंजो ॾोह कहिड़ो, मां मुरीद खे चाहियो ऐं बालाज खे दुत्कारे छॾियो। असां शादी करण चाहिई, को गुनाह तो कोन करण चाहियो। पुट पुट तू दिलजाए कर, ज़ालिम जो ज़ुल्म तमाम जल्द खत्म थींदो। बाबा असां ज़ालिमनि खे छॾे उन्हनि खे सगारो कयो आहे, हाणे न आहे उन्हनि खे छॾणो, तबाही बर्बाद करणो आहे। बालाज सां अहिड़ो होशियार कंदसि उनजी अचण वारी नस्लूं यादि कंदी। शेर बहादुर हाणे छा थो चई? शेर बहादुर कंहिंजे अॻियां झुकण सिखियो ई न आहे। तूं जेकॾहिं पाण खे एतिरो बहादुर थो सम्झे त ही मुंहिंजा हथ आज़ाद कर, पाण ई ख़बर पइजी केरु केतिरो सगारो आहे। जमाल खान मां चवां थो त हथ खोलीस, हिनखे ख़बर पवे त कंहिंमें केतिरो दम आहे। जंहिंखे तूं बहादुर थो सम्झी न उनखे मुक़ाबले लाइ तयार कर। मां कंहिंसां बि मुक़ाबलो करण लाइ तयार आहियां। जमाल खान खोलियोस त क्या जरूरत में गाढ़ो न शेर बहादुर न मताए न गलत फहमी में रही। मां हिन कोहिस्तान में अमुन थो ॾिसण चाहियां, छो त मां पाण अमन पसंद माण्हू आहियां। हिन धरती ते रत न गुल ॾिसण थो चाहियां, गुल। जेकॾहिं हथनि में ताक़त न हूंदी त अमन क़ाइमु न थींदो। अहिड़ा ज़ालिम ताक़त वठंदा रहंदा। जेकॾहिं तव्हां पंहिंजे तर में कंहिं बहादुर जो वजूद बर्दाश्त नथा कयो त कुदरत वारे खां मौत घुरो, मौत। शेर बहादुर मूंखे तुंहिंजनि ॻाल्हियुनि ते खिल थी अचे। तूं कुझु बि चओ, छा बि चओ, मूंखे तुंहिंजे इन्हनि ॻाल्हियुनि ते कावड़ न ईंदी, बल्कि खिल थी अचे। अलाए केतिरनि सालनि खां हिन कोहिस्तान में रत जो हिकु फुड़ो बि न किरियो हो, हिकु फुड़ो बि रत जो न किरियो हो हिन कोहिस्तान में। पर तो जड़े शैतान सिफ़त इंसान हिन कोहिस्तान में बारिश जे बजाय रत सां वेचारे छॾियो माण्हुनि खे। ये धरती रत सां रेंगे छॾियई। अड़े जिते फसल थींदा हुआ, गुल टिड़ंदा हुआ, उते लाशनि जा ढेर लॻाए छॾियई। अञा बि मूंखां सुवाल थो करी, तो हिन कोहिस्तान जो अमन ऐं सुकून बर्बाद कयो आहे। शेर बहादुर कन खोले ॿुधी छॾ, जेसिताईं हिन कोहिस्तान में अमन काइम न थींदो तेसिताईं हे जमाल खान सुख सां न वेहंदो। तूं कहिड़नि माण्हुनि जे लाइ पत्थर सां मथो थो टकराई? उन्हनि माण्हुनि जे लाइ जंहिं बेगरती जी ज़िंदगी क़बूल कई, जेकी पत्थर जा पुट थी विया, जिन जी रगुनि में गुलामीअ जो रतु हणण लॻो आहे, जेकी सरदार ऐं वॾेरनि जो गुलामी जो गटु गीची में जूं वेठा आहिनि। उन्हनि लाइ तो तूं छेड़ो चोटी ऐं तूं पंहिंजो मथो
सुठो पढ़ाई। शेर बहादुर जेके रत में रंगियल लाश मूं ॾिठा, अरे उहे ग़रीब बेगुनाह लावारिस जिनके तो मारे शहीद कयो, उन्हनि जे जिस्मनि में मां साथ नथो विझी सघां, पर उहे शहीद मूंखां सुवाल था कनि, मूंखां पुछनि था त छा जमाल खान बेॾोही हुजण, गरीब हुजण, लावारिस हुजण हिन धरती ते गुनाह हुआ जिनखे तो सज़ा ॾिनी आहे। तो हाणे मां उन्हनि जो प्लान वठी पोइ वापसि वेंदुसि। मुंहिंजे हिन सीने में जेके ज़ख़्मनि जेसि ताईं न भरबा, मां हिन कोहिस्तान में खामोश न वेंदुसि खामोश। इन लाइ तोखे हिकु कमु करणो पवंदो। कहिड़ो कमु सरदार साईं? तूं चाकर जे घर ते हमलो कंदे। इहो छो सरदार साईं? इहो इन जे करे जो सॼे राज वारा ऐं बिरादरी वारा गुलज़रीन ते नाराज़ आहिनि, छो जो हुन राज खां सलाह वठण खां बग़ैर सरे आम गुलबानो खे पंहिंजो कयो हो। उन ॾींहं खां वठी सॼो राज गुलज़रीन ऐं जमाल जे ख़िलाफ़ आहे ऐं हू ॿई ॼणा रान बि चाकर जे घर में था। उन्हनि ते हमले जो ॿुधी जमाल हुननि खे चाकर जे घर बचाइण लाइ ज़रूर ईंदो। तूं हमरा साण करे वज वठी शेर बहादुर खे आज़ाद कराए अचिजा। पर सरदार साईं, जमाल खे तव्हां। जमाल ज़माने जो कातिल आहे, हुन ठाह करे क़त्ल कयो आहे। इहो हुन को मुर्सीअ जो कमु नाहे कयो। मूंसां हुन वेसा खाती कई आहे, हुन खां हिन जो बदिलो वठणो आहे। हा साईं, ज़मान खान जो कंधार मुड़ुस पाए ॿुधाए पोइ जेको तव्हां हुकुम कयो। चाकर जे घर ते हमलो कंदे त गुलज़रीन ऐं गुलबानो मारिजी वेंदा ऐं वरी कंहिंखे शक बि न पवंदो ऐं राज बि राज़ी थी वेंदो। पर साईं, जमाल शेर बहादुर खान खे को नुक़सान त न पुॼाईंदो? न हू उतां निकिरंदो ऐं तूं हमरा साण करे शेर बहादुर खे आज़ाद करे हेॾां वठी अच। सरदार साईं, असांखे जिंदा ते बि वता ज़मीन टामू न करे विझो। हिकु शर्त ते तव्हांखे जीतान मिलंदो। कहिड़ो शर्त साईं? इन मामले में मुंहिंजो नालो न अचणु घुर्जे। पर छो साईं? जेकॾहिं तव्हां मां को फासी पियो त चङनि मठनि वटि तव्हांजे लाइ केरु वेंदो? छा मां इन्हनि सभिनी खे माराए नथो सघां? पर तूं एतमादारो माण्हू आहीं, इन करे ईअं करण सां पाण ॿिन्ही जो प्लान थी वेंदो। बंगुल, जेकॾहिं मां पासी रहंदुसि त इन में तव्हांजो फ़ाइदो आहे। तूं वञी तयारी कर, हमरा तोसां गॾु हूंदा। पर साईं, हमरा पको आहे न? अहिड़ो पको आहे जीअं मुंहिंजे बंगले जूं दीवारूं पकियूं आहिनि। जवां साईं, भारत न जंहिं मुंहिंजे राज जे ख़िलाफ़ ॻाल्हायो उन जो अंजाम मौत हूंदो आहे। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। ॾिस शेर बहादुर, सची कर न त मुंहिंजा ही चोथा जवान ॾिसी थो न, मुंहिंजे हिक इशारे ते तोखे गोलियुनि सां परून करे छॾींदा। सिरह जेतिरा दाणा करे छॾींदई, सिरह जेतिरा दाणा। हितां जा बुज़दिल माण्हू जेकॾहिं तुंहिंजे अॻियां झुकी सघनि था त हिन जो मक़सदु इहो न आहे हां बि तुंहिंजे आॾो झुकी पवंदुसि। शेर बहादुर, तुंहिंजा हथ वढिजी चुका आहिनि। कंहिं वक़्त बि तूं मारिजी सघीं थो। तुंहिंजी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो हाणे मुंहिंजे हथ में आहे। मुंहिंजे हिकु बेवस इंसान खे धमकी ॾियणु बहादुरी न बुज़दिली आहे। शेर बहादुर,
मौत जी जंग में सब जायजा खास करे तो जड़े जेला है तो साथ यो सब कुछ करण गुनाह न पर सवाब जो कम्मा सवाब है गुनाह कंहिंजे खाते में वेंदा इहो तो वक्त ॿुधाईंदो। तूं जबल सां मथो तो हणी जमाल खाना बेवकूफ आई तू तो जेड़ा पहाड़ मां पंहिंजे पेरनि जे हेठां लताड़े हलियो वेंदो आहियां। शेर बहादुर जेसी ताईं तोखे ऐं तुझे साथिन खे खत्म न थो कयां तेसी ताईं न कोहिस्तान में सुख सां न वेंदो। बाबा मुंहिंजो त अंदर वडियल आहे तॾहिं त मुंहिंजा गोड़ा बस नथा करनि। तव्हांखे कहिड़ो दुख खाई वियो आहे? पुट हींअर गुलबानो जी ज़िंदगी जो फ़ैसिलो थियो। हाणे डप थम त किथे सरदार तोखे जीअरे न दीवार में दफ़न कराए छॾे। बाबा गुलबानो त अगवा थी वई हुई। मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे जो सरदार मुंहिंजो हथ के ज़ालिम जे हथ में ॾींदो? पुट चङनि जे फ़ैसिलनि में राज वारनि जूं ज़बानूं बंदि हूंदियूं आहिनि। उन करे जेकॾहिं सरदार वटि तुंहिंजो फ़ैसिलो वियो पोइ जेको बि फ़ैसिलो थियो न असांखे क़बूल करणो पवंदो। तव्हां भले सरदार जो फ़ैसिलो मञो पर मां कॾहिं बि हुनजो फ़ैसिलो न मञंदसि। पोइ भले मूंखे क़तल छो न करे वञे पर मुंहिंजी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, मां ओसि ताईं न मरंदसि जेसि ताईं मां मुरीद जे कातिलनि खे न मारींदसि। पुट तूं औरत आहीं, कमज़ोर आहीं, तूं उन ज़ालिमनि खे कुझु बि नथी करे सघी। सुठो अथई त तूं उनखे विसारे छॾ। मां पंहिंजे मुरीद खे विसारे छॾियां? तव्हां मूंखे ईअं था चओ? मां त तव्हांखे पंहिंजो आसरो सम्झंदी हुयसि। तव्हां मूंखे ईअं छो था चओ? मां ईअं नथी करे सघां ऐं इहो सभु कुझु एतिरो जल्दी विसारे छॾियां? न बाबा न, ईअं कोन थींदो। मां मरी वेंदसि, मुरीद खे न विसारींदसि। वालेकुम सलाम। मुंशी बुखर हो गए यार वरियाम हिकु वॾो मसइलो थी वियो आहे। छा थियो आहे? ओए जमाल खे वञी चओ हू गुलज़रीन खे समझाए ही घर भीतर छॾे हलियो वञे। जेकॾहिं इहा ॻाल्हि ग़लति साबित थी त पोइ वो जेका सज़ा ॾियण चाहियो न ॾिजो पर फ़िलहाल महिरबानी करे जमाल खे सभु कुझु ॿुधाए छॾियो। ठीकु आहे असां वञूं था पर तूं फिकिर न कर, सभु कुझु ठीकु थी वेंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखिजां असां ॿिन्ही जो नालो न अचे। नहीं तो मुंशी तव्हांजो नालो मां कचो ॻाल्हि न कंदो आहियां। मुंहिंजी ॻाल्हि हिन पत्थरनि खां बि पकी हूंदी आहे, कंहिंखे बि ख़बर न पवंदो। तूं इहो कीअं थो चवीं त हानी मूंखे पसंदि न आहे कंदी? सरदार साईं मूं त पंहिंजो ख़्यालु तव्हांखे ॿुधायो। अजायो हानी जे लाइ पंहिंजे पाण खे पिया ॻारियो। छा कोहिस्तान में हुसन खुटो आहे? तोखे मुंहिंजे ज़ाती मामलातनि में दख़ल ॾियण जी का ज़रूरत न आहे। तूं गुलाम आहीं, गुलाम थी रह। हानी मुंहिंजी पसंदि आहे, उन खे हासिल करण या न करण इहो पाला जो ज़ाती मसइलो आहे। तोखे कहिड़ी ज़रूरत थी
जो तू यह गाल तो करी तुझी इन गाल सां मुंहिंजे खानदान जी इज्जत जूं बुनियादूं लुड़ी वञनि। हानी खे कंहिं आम माण्हू न कोहिस्तान जो सरदार बालाज खान पसंद कयो आहे। बालाज खान इहो हाणे मुंहिंजो ऐं मुंहिंजे खानदान जी इज्जत जो मसलो आहे। सरदार बालाज तव्हांजो नमक खाधो आहे, इन जे करे तव्हांजो दुख ॾिठो मुंहिंजो। मोहनदार आईंदा पंहिंजी हैसियत ॾिसी पोइ ॻाल्हाइजांइ, न त तोखे त ख़बर आहे पंहिंजी ज़िंदगी तां हथ धोइणा पवंदा, सम्झाई? ऐं मां अहिड़ी ग़लती आईंदा बख़्श न कंदुसि, यादि रखजांइ। बस सरदार साईं, ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदो मुंदर साईं, माफ़ कयोसि इहा ग़लती। सुंदर मां हिन लाइ ख़ामोश आहियां जो पग जी रस्म पूरी थिए, पोइ हानी सां गॾु सोराब जो बंदोबस्तु करे वठंदुसि। इहो सोराब खणू उॾी रहियो आहे, उन खे उॾामण लाइ इहे पर हानी जी सूरत में मिलिया आहे। ऐं मां पग ॿधण खां पोइ सोराब जा इहे पर कटे छॾ। पोइ वञो वञी मुंहिंजी सरदारी जो ऐलान कराए छॾियो। जेको हुकुम सरदार साईं, जेको हुकुम। हाय शाह जानिब जी जेस ताईं मां जीअरो आहियां तेस ताईं न गुलज़री न गुलबानो जो केर वार बि विंगो नथो करे सघे। बाक़ी इन चाकर खे मां न छॾींदुसि, छो त हू मुंहिंजे पीउ जो कातिल आहे। ख़ुशि मां जमाल खान, हींअर असांखे गुलज़रीन ऐं गुलबानो जी ज़िंदगी खे बचाइणो, बाक़ी चाकर खे बि ॾिसी वठंदासीं। जानिब मां इन चाकर जे घर में कीअं वेंदुसि? चाकर मुंहिंजे पीउ जो कातिल आहे, मुंहिंजो दुश्मन आहे। दुश्मन जे घर में तुंहिंजो भाउ रहियो पियो आहे, जेकॾहिं जमाल खान तूं हुनखे बचाइण वेंदे न त छा थी पवंदो? असांखे लाचार आहे गुलज़रीन जो, चक्कर जो न थी सघे थो। वो दुश्मन आहे, हुनखे नुक़सान बि रसाए सघे थो। जी तूं चवीं त जमाल खान असीं बि तोसां गॾु हलूं। जानिब दुश्मन मुंहिंजी नज़र में हिकु बिल्ले जी हैसियत तो रखे। जमाल खान शींह सो भी बबर शी, इहो बिल्लो शींह सां मुक़ाबिलो कंदो, छो त शींह हमेशा पंहिंजे शिकार ते अकेलो हमलो कंदो आहे। जमाल खान जो हुक्मा खने न कुल संगता गिरबरू घेरा करोश। ना जानिबा न मता इहा हरकत करे। असांजो जहिड़ो मर्दनि सां आहे, चओ त जवान जवान जे मट हूंदो आहे, औरतुनि सां असांजो कहिड़ो जोड़ो? औरतुनि ते हथ करण वारा फाड़िया थींदा आहिनि, उन्हनि में असां में कहिड़ो फर्क़ु थियो? मता इहा हरकत करे। जानिब हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, आईंदा जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं अहिड़ी ॻाल्हि कई न, ओए इहे हथियार ॾिसींदो न, दुश्मन जे बजाए सभई गोलियूं तुंहिंजे सीने में लाहे छॾींदुसि। न कंदुसि जमाल खान, तुंहिंजो हुकुम बि अखियुनि ते, तूं जे हुकुम करी न त सिर्फ़ कुर्बान करे छॾींदुसि। जानिब मूंखे तो ते भरोसो आहे, 100% भरोसो। तॾहिं त अंदर जूं ॻाल्हियूं दिलि जूं ॻाल्हियूं तोसां कंदो आहियां। ऐं हा ॻाल्हि कजांइ, हिते शेर बहादुर खे आज़ाद कराइण जे लाइ
उन्हनि इहा ॻाल्हि त न होलाई आहे। मां गुलज़रीन ऐं गुलबानू वारनि खे ॾिसां थो, चवण मां हलां थो। तर सबा नंगना वर बुरा ब्रो बुरो छोरो नंगना जीरगा। ठीक है, नई मर्जी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।